अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। त दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब, जंहिंजी हिकु तमामु वॾी ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां आवां ॿिन्ही प्यारनि खे। उनखां अलावा ड्रामा सीरियल हवेली जे बारे में ॻाल्हि कंदासीं। वेलकम टू मीरपुर माथेलो जेका फिल्म आहे उहा बि अचण वारी आहे, उन ते बि ॻाल्हि कंदासीं। ऐं जल्लाद फिल्म जेका हाणे जंहिंजी रिकॉर्डिंग थींदी उन जी बि ॻाल्हि कंदासीं। सभ खां पहिरियां मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। हलो था वीडियो तो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल हवेली तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे जेको KTN जो प्रोजेक्ट आहे ऐं ही तमामु बहितर नमूने हले पियो। हिन जूं जेके क़िस्तूं आहिनि हाणे तमामु दिलचस्प थियनि पियूं ऐं कहिड़ो कहिड़ो दोस्त जेको ही ड्रामो ॾिसे पियो हुन बारे में कमेंट करे ॿुधाईंदा। ऐं ड्रामा सीरियल हवेली जो चौथों स्पेल जेको आहे उहो जल्द रिकॉर्ड थियण वञे पियो, तमामु ज़बरदस्त। हुन जे बारे में अव्हांखे ॼाण ॾींदासीं, हुन जूं तस्वीरूं बि अव्हां सां शेयर कबियूं। त दोस्तों ड्रामा सीरियल हवेली हिकु तमामु बहितरीनु प्रोजेक्ट आहे जेको हिन वक़्तु तमामु घणो मक़बूल आहे। ऐं उनखां पोइ मुंहिंजी डायरेक्शन में जेका फिल्म वेलकम टू मीरपुर माथेलो, जंहिंजो अव्हांखे घणो इंतज़ारु आहे, दोस्त मूंखे कॉलूं करे मालूम कनि पिया, जेको मिले पियो दोस्त मूंखां इहो मालूम करे पियो वेलकम टू मीरपुर माथेलो कॾहिं अचे थी। त हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। बसि हिकु अधु ॾींहं में ही फिल्म अव्हांखे ॾेखारींदासीं ऐं कहिड़े चैनल ते रखूं था उहो बि अव्हांखे ॾींदासीं ॼाण उन बाबति। ऐं जल्लाद जेका मुंहिंजी फिल्म तक़रीबन घणे टाइम खां ही रहियल हुई, छो त सख़्तु गर्मियूं हुयूं, गर्मियुनि जे करे मूं ही फिल्म रिकॉर्ड कोन करे सघी। ऐं हाणे मौसम शुक्र अल्हम्दुलिल्लाह चेंज थी चुको आहे, थोरी मौसम में तब्दीली आई आहे, मौसम जेका आहे थोरी थधी थी चुकी आहे। उन करे हिन फिल्म खे असां रिकॉर्ड करण पिया वञूं ऐं तमामु जल्द जेको आहे हिन खे रिकॉर्ड कंदासीं। मुंहिंजी कोशिशि आहे त हिन महीने जी 20 तारीख़ खां हिन जी रिकॉर्डिंग शुरू कई वञे ऐं हिन में तमामु बहितरीनु ऐं नवां दोस्त बि हिन में कास्ट कया विया आहिनि। ऐं अनक़रीब हीअ फिल्म जेका आहे मुंहिंजे हिन चैनल अली हसन चढ़ड़ फैंस ते रखी वेंदी ऐं अव्हांखे हिकु नई फिल्म ऐं हिकु ज़बरदस्त कहाणी सां ही फिल्म आहे। अव्हां मुंहिंजी तलाश फिल्म दहशत ऐं इश्क गुनाह ॾिठी हूंदी इन्ही चैनल ते। हाणे हीअ जेका फिल्म आहे हीअ तमामु ज़बरदस्त आहे ऐं जल्द खां जल्द हीअ फिल्म जेका आहे रिकॉर्ड करे हिन चैनल ते रखी वेंदी। अव्हां जे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि ऐं अचूं था उन ड्रामा सीरियल ॾे जंहिंजो अव्हांखे तमामु घणो इंतज़ारु आहे। अव्हां मूंखे कॉलूं कयो पिया, अव्हां मैसेज कयो पिया त ड्रामा सीरियल दौलाब कॾहिं अचे थो। त ई ख़ुशख़बरी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दौलाब जेको आहे हफ़्ते में 5 ॾींहं हलंदो, सूमर, अंगार, अरबा, ख़मीस, जुमा ऐं हिननि ॾींहंनि में हिन ड्रामे खे हलायो वेंदो। ऐं हीउ ड्रामो हलंदो कॾहिं इहो बि अव्हांखे ॿुधाईंदुसि। त ड्रामा सीरियल दौलाब जेको हिकु तमामु बहितरीनु ड्रामो आहे जंहिंजो डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक खजू ऐं राइटर आहे साईं नूर ज़हूर। ऐं दोस्तों मां जेके हिन एक्टर आहिनि उन्हनि जी ॼाण जेका आहे उहा ॾियां पियो। मुंहिंजो फेसबुक ID आहे चढ़ड़ अली हसन जे नाले ते, उन ते वञी अव्हां उहा जेका ॼाण आहे उहा वठी सघो था। मां हर अदाकार बाबति हुनजी जेका हिन ड्रामे में दौलाब में जिन्हनि एंट्री कई आहे उन बाबति मां लिखां पियो, उहा बि ॼाण अव्हांखे मिली वेंदी। ऐं हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी खां पोइ तमामु ज़बरदस्त ड्रामो अचे पियो। ईअं सम्झो त ज़हर ज़िंदगी सीज़न 2 अचे पियो। त हीउ हलंदो कॾहिं, इहा अव्हांजो सुवालु आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त घणो करे कोशिशि हले पई त हिन सूमर ते हलायो वञे। हीउ जेको सूमर अचण वारो आहे हिन ते हलायो वञे। प्रोमो जो ख़ासि करे जेको प्रोमो आहे उन जो जेको सॉन्ग आहे उहो रिकॉर्ड थी चुको आहे, उनखे सेट बि कयो वियो आहे ऐं प्रोमो
ठही अगरि अची वञे थो अॼु सुभाणे ताईं त हिन सूमर ते हलायो वेंदो, न त अॻियों जेको सूमर आहे उन ते ही ड्रामो हलायो वेंदो, माना हिन महीने में हलायो वेंदो। कोशिशि इहा हले पई त हिन सूमर ते हलायो वञे, पर इन सूमर ते जे नथो हली सघे कंहिं मजबूरियुनि सबबु, अगरि प्रोमो नथो अचे, प्रोमो खे हलाइणु लाज़मी हूंदो आहे, दोस्तनि ताईं शेयर करणु लाज़मी हूंदो आहे, उनमें डेट ॾिनी वेंदी आहे। उन डेट ॾियण खां पोइ ही जेको ड्रामो आहे ही हलायो वेंदो आहे। ऐं कोशिशि इहा हले पई, डायरेक्टर साहब हिन वक़्तु सिंध टीवी जी ऑफिस में मौजूदु आहिनि ऐं हू कोशिशि करे रहिया आहिनि त हिन ड्रामे खे जल्द खां जल्द रिलीज़ कयो वञे। ऐं ज़ाहिर आहे हुन ड्रामे में जेका एडिटिंग जो मसइलो हूंदो आहे, ॿिया घणा मसइला हूंदा आहिनि, हिकिड़ो ड्रामो ख़तमु थिए हुन जॻह ते हलायो वेंदो आहे ऐं हिन जी जॻह ख़ाली करण जो बि इंतज़ारु हूंदो आहे। पर ही ड्रामो जेको आहे 5 ॾींहं हलंदो 8 बजा सिंध टीवी ते, ऐं अवां ॾिसंदो हिन ड्रामे खे ॾिसी सघंदो। सिंध टीवी जो यूट्यूब चैनल आहे, उन ते बि ॾिसी सघो था। ही तमामु ज़बरदस्त ड्रामो जेको आहे ऐं अवां जे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि ऐं जल्द खां जल्द हिन ड्रामे खे हलायो वेंदो। ऐं दोस्तो, जीअं फिक्स डेट मिले थी हिन सूमर जी या अॻी सूमर जी, मां अवां खे ॿुधाईंदुसि त अगरि अॼु असांखे डेट मिली वञे थी त मां शाम जो वीडियो ठाहे अवां ताईं शेयर कंदुसि। त हिन ते पंहिंजे अली हसन चड्डर खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।